कहाणी 17 चौथी ॾिसा। हू पालारी आहे कि न बुरफ़त, चांग आहे या गोपान, पर आहे मस्त व मस्त चरियो। जॾहिं मस्तीअ में ईंदो आहे त कुफ़नी फाड़े गजगोड़ूं करे अलिफ़ अल्लाह ते बीहंदो आहे। अखियुनि में इश्क जा आढ़ा पिया ॿरंदा अथसि। हक़ हक़ आहे इश्क आला, आहे इश्क इमाम, हक़ हक़ हक़। पोइ शाहिद ऐं बाच आङुरियुनि सां विक्ट्रीअ जा निशान ठाहे ॿई हथ आसमान ॾांहुं फहिलाए नची नची वठी ड्रोड़ूं पाईंदो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त हू पहुतल आहे। हिकु राति 10 वॻे दारे गुलशन चौवाटे ते रक्षा मां लही सिगरेट पे वरितुमि त ओचितो चरियो वॾियूं गजगोड़ूं कंदो मुंहिंजे अॻियां जबल जियान बीही वियो। हक़ हक़ चरिया इश्क कर, नामुराद इश्क खां थो भॼीं। इश्क जो नारो हण त ॻाढ़ अखियूं थियनि। चओ आहे इश्क आला, आहे इश्क इमाम, हक़ हक़। तॾहिं जान छॾाइण लाइ दिलि झले चयोमांसि, दरवेश इश्क बि साम्हूं का शइ हूंदी त थींदो। भितियुनि सां त इश्क कीन कंदुसि। भितियुनि सां कर, भित भित सां इश्क कर। आहे इश्क आला, आहे इश्क इमाम, हक़ हक़ हक़। चरियो उभ ॾारींदड़ गजगोड़ूं कंदो, नारो हणंदो, ड्रोड़ंदो सड़क जे परिएं पार हलियो वियो। घर ॾांहुं वेंदे मूं महसूसु कयो त हाणे चरियो मूंखे सुञाणण लॻो आहे। चरियो छा, होटल जी कुर्सियुनि ते वेठल मेमण छोकिरा बि मूंखे सुञाणण लॻा आहिनि। जॾहिं उघाड़े अलील मस्त मुंहिंजे ॻिचीअ में हथु विधो त हू सभु खिलिया पिए। हिकु छोकिरो मूंखे छॾाइण लाइ डोड़ी आयो हो। कमरे में पहुचण खां पोइ महसूसु कयमि त ॿाहिरि ॾाढी थधि हुई। हूं वीचारो घाड़ो घाड़ो राति जो सीउ सटे छॾींदो हूंदुसि। भला छा इहो इश्क आहे जो माण्हू चौंक चौंक ते नंगो बीठो नारा हणे। राति जो मुंहिंजी निंड फिटी वई। सवड़ में पासा वराईंदे माज़ीअ जे गिड़खियुनि ॾांहुं निहारणु लॻुसि। चइनी दिसाउनि खां कारी धुंध पिखरी पई हुई। किथे को पाछोलो बि कीन थी ॾिसण में आयो। गुज़री वियल वेलाउनि मथां ॼण माह परलाए पिखड़ी पई हुई। बर्फ़ जियान फ्रीज़ थी वियल कारी कारी हीरी कथन गिलोरिया। कुझु बि न बचियो हो। इहा ॻाल्हि महसूसु करे मूं हिकु नंढड़ी ख़ुशी महसूसु कई, जीअं कंहिं मरीज़ खे ख़बर पवे त खेसि कैंसर कान्हे। पोइ बि अलाए छो आउं ज़हन ते ॾाढो ज़ोर ॾींदो रहियुसि। अखियूं, हथ, करायूं, आङुरियूं, उठा पुठा ॼण को वजूद ई कीन हो। उन राति मूंखे महसूसु थियो त आउं उन औरत खे विसारण में कामयाबु थी वियो आहियां। सुबुह जो सवेरे जॾहिं निंड मां मुंहिंजी अखि खुली त मुंहिंजो ज़हन विसामी रहियो हो। सुबुह जो मूंखे छा छा करिणो हो, कंहिं सां मिलणो हो, इन करे जल्दी बिस्तरे तां उथी खड़ो थियुसि ऐं विहिंजी सिंहिंजी नाश्तो करे घर खां ॿाहिरि निकिरी वियुसि। हू होॾां बि न होॾां बि न। ठीकु आहे, वेगन भली हलंदी रहे, तेसिताईं का ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। पोइ का ॻाल्हि यादि करे आउं खिली थो पवां। नंढड़े इलाइक़े अमां शहज़ादे जी कहाणी ॿुधाईंदी हुयमि। शहज़ादे खे माउ चवंदी हुई त हीअ 3 ॾिसाऊं भली वञिजे, पर हीअ 4थी ॾिसा न वञिजे। सोचुमि, उन उल्लूअ जे पुट शहज़ादे खां आउं कहिड़ी ॻाल्हि में घटि आहियां। जेॾांहुं मुंहुं ईंदुमि ओॾांहुं वेंदुसि। वेगन जीअं ई नेपा चौवाटे ते बीठी त 2 छोकिरा तड़ तकड़ मां मुंहिंजे अॻियां वारी सीट ते अची वेठा ऐं अख़बार पढ़ंदे पाण में टिण बिण पिए कयाऊं। ही वरी मौलाना दिलीप कुमार पैदा थियो आहे। चरियो किथां जो, इन्हीअ जी फ़ीम जी बुख कॾहिं बि कान मरंदी। ॿई पाण में ॻाल्हाइनि था, वरी अख़बार पढ़ण था लॻनि। कालाबाग डैम जे करे वॾे ज़िमेदार जी मफ़ाद खे कापारी धकु लॻंदो। हा, ऐं तॾहिं त घोड़ा घोड़ा करण खां सवाइ वटनि रहियो छा आहे। काला ऑल इंडिया रेडियो जो अदबी प्रोग्राम ॿुधो हुई? न, का ख़ासि ॻाल्हि हुई? नेरोबीअ जे उर्दू अफ़साना निगार हरचरण चावला जो इंटरव्यू हो। छा चईं? का ख़ासि ॻाल्हि त कान कयईं, बाक़ी एतिरो ॿुधायईं त हिकु कहाणीअ जा 5000 रुपया वठंदो आहे। इन खां सवाइ हिंदुस्तान या पाकिस्तान अचण जा आड़ा भाड़ा ऐं ऊचनि होटलुनि जी रिहाइश वग़ैरह जुदा। पाकिस्तानी ओराक मैगज़ीन में छपजंदो आहे। कीअं आहे? मिड़ई आहे। हाणे त
राजीव गांधी बि उर्दूअ जे आड़ में पाकिस्तानियुनि खे एक्सप्लाइट करणु लॻो आहे। वॾा अदबी वफ़्त पिया अचनि ऐं वञनि। मूंखे त महिंदर बेदी ढॻो लॻो। पंजाबी पिटके जे वर में उर्दूअ जी सौगात ॿधी आयो हो। ॾिस चएं, ही उर्दूअ वारा उर्दू ॿोली जे नाले ते सॼो पाकिस्तान हिंदुस्तान जे हवाले कंदा। नेचुरली उर्दू आहे हिंदुस्तान जी ॿोली। मूंखे त सिंधी अदीबनि जी उर्दू लिखण ते हैरत लॻंदी आहे। छॾ यार, सिंधी अदीब जो बि को उर्दू किरदारु आहे? निराथिन पैर। आउं माठड़ी करे ॿिन्ही खे ॿुधंदो थो रहां। हू नेशनल कॉलेज वटि लही था वञनि, वेगन वरी डोड़ण थी लॻे। जॾहिं आउं फिल्म स्टूडियो पहुतुसि त मूंखे हिकु नई छोकिरी ॾिसण में आई, जेका लान में गुलनि जे ॿूटनि वटि बीठी हुई। हुन मूंखे ॾिसी ॾाढी सुहिणी नमूने विश कई। मूं तवजह न ॾिनी। सोचियमि हूंदी का एक्स्ट्रा गर्ल। आउं यारनि दोस्तनि सां ओभारियूं लहवारियूं करण खां पोइ जॾहिं पंहिंजे ऑफिस में आयुसि त उहे हिकु सारंगीअ वारे सां मुंहिंजी ऑफिस में वेठी हुई। गौर सां ॾिठोमांसि। उहा छोकिरी त फुह जवान औरत हुई, बिल्कुलु बुत क़िस्म जी औरत। जॾहिं मर्ज़ी अचे माण्हू बितो उरहांगे वञे, हुन हिबकंदे झीणे आवाज़ सां उर्दू ॻाल्हाईंदे इंटरव्यू जी ॻाल्हि कई। आउं अख़बारनि ऐं रिसालनि लाइ इंटरव्यू न ॾींदो आहियां, पर आउं त इंटरव्यू ॾियण आई आहियां। तुंहिंजो मक़सदु आहे ऑडिशन? उहा त प्रोड्यूसर कंदो आहे। नाच जी भला प्रोड्यूसर खे कहिड़ी ख़बर। हिकु भेरो अव्हां मूंखे आज़माए त ॾिसो। त तूं डांसर आहीं? मूंखे गौर सां ॾिसंदे चयो। जी हा। नाच जी माना जी ख़बर अथई? थोरी थोरी। नाच जिस्म अर्पण जा इशारा आहिनि। पोइ छो पाकिस्तानी नचणियूं जिस्म सां 9 लख थान ॿधी हलंदियूं आहिनि? इन्हनि जे अंदर में नाच न हूंदो आहे। इन जो मतिलबु त तुंहिंजे अंदर में नाच करवट भञी रहियो आहे। हा, हुन कंध धूणे ऊचे ॻाठ हाकार कई। नाटेम क़िस्म जा नाच नची वेंदी आहीं? तरबियत त कान्हे, कोशिशि कंदसि। किथां सिखी आहीं नाच? असांजो पंहिंजो कोठो आहे। पंजाबिण आहीं? हा। छो भला उते जा माण्हू चट थी विया आहिनि छा जो हिते नचण आई आहीं? ईअं ई सम्झो। हूअ कंहिं बि हिजाब खां सवाइ वराए थी। आउं संदसि उठा पुठा जाचे थो ॾिसां ऐं महसूसु करियां थो त हूअ सॼी रची बीठी आहे। ॿिया कहिड़ा नाच ॼाणी? बुदशियत तरानत नाच आउं ॾाढो सुठो झलींदी आहियां। तोखे मज़ो अची वेंदो। रियली? हा। आउं जेकॾहिं तोखे फिल्म में को किरदारु न ॾेई सघां त पोइ छा आहे? आउं त डांसर आहियां, न एक्ट्रेस। हीअ मुंहिंजी एड्रेस आहे। मर्ज़ी अचई त राति जो 10 वॻे पहुची वञिजे। आउं खेसि न्यू कराची जे एड्रेस ॾेई कुर्सीअ तां उथी खड़ो थियो था। आउं ईंदसि। आउं इंतज़ारु कंदुसि। आउं ऑफिस मां निकिरी मेकअप रूम ॾांहुं वञण थो लॻां। कॉरिडोर में मूंखे मिस्टर शेखर मिली थो वञे। तूं मुंहिंजो ॾोही आहीं। मां न सम्झुसि। मूं तोखे सिंधी कहाणी लाइ चयो हो। सॉरी यार, हीअं कर, तूं मुंहिंजे किताबनि मां का बि कहाणी पसंदि करे वठि, उन्हीअ ते कमु कंदासीं। ओके ओके। आउं शेखर खां जुदा थी सिधो मेकअप रूम वञां थो। रूबी ऑफिस में हेखल वेठी आहे। मूंखे कंहिं ॻाल्हि ते कावड़ ईंदी। रूबी पोइ हूअ टेलीफोन नंबर छो वठी वई हुई? ॿुधाए, निंड मां अखि छो नथी खुलेसि? रूबी मूंखे कावड़ में ॾिसी मुरके थी। त इन कम लाइ आयो आहीं? न, तो लाइ आयो आहियां, तोखे ॾिसण। समीना चयो थी तूं बीमार आहीं। आउं संदसि हथनि खां झले खेसि किस करियां थियो। को अची न वञे। ईंदो त कहिड़ो अंगूठो पटींदो। आउं रूबीअ जूं हथ रेखाऊं ॾिसण थो लॻां। हथ रेखाउनि में मुंहिंजो यकीन कोन्हे। न ई मूंखे हुन इल्म जी ॼाण आहे। पोइ बि आउं रूबीअ जे हथ रेखाउनि में उलझी थो वञां। छा थी चवनि हथ रेखाऊं? चवनि थियूं त तूं ॿार ॼणींदी, कॾहिं बि कान मरंदीअ। इन ॻाल्हि ते असां ॿई टेक ॾेई खिली था पऊं। केरु आहे? रूबी कार्ड ॾिसी चवे थी। उर्दू स्पीकिंग आहे। एॾो इंस्पायर बि न कयो हुआईं, पोइ बि मूं पंहिंजो फ़ोन नंबर ॾेई छॾियोसि। माना वक़्त ते न पहुती? हा, सुती हुई मानस जे कच्छ में। माना त सुहिणी आहे। न, बसि बित आहे बित। सम्झी थी न? वॾो लाह आहीं। रूबी खिले थी।
तूं परवाह छो थी करीं? अॼु राति माणस सुधो सेट ते पहुची वेंदी। थी लंबाई रूबी गाढ़ थी ॾिए, पहिरीं खां बि वधीक थी वणे। केॾो न पुराणो साथ आहे। कॾहिं कॾहिं मूंखे रूबी जो वजूद शिद्दत सां महसूसु थींदो आहे। ऐं रूबीअ खे ॿी चुमी थो ॾियां ऐं रूबी खां जुदा थी दोस्तनि ॾांहुं हॉस्टल हलियो थो वञा। डॉक्टर इब्रार ॾांहुं, जेको उन वक़्तु छोकिरनि खे लेक्चर ॾेई रहियो हो। नज़रियाती इख़्तिलाफ़नि जे बावजूदि बि डॉक्टर इब्रार मूंखे अॾोल लॻंदो आहे, अहिड़ो ई जहिड़ो हिकु रियल कम्युनिस्ट हुअणु घुरिजे। उन महिल हू नाणे ते लेक्चर ॾेई रहियो हो, नाणो जेको कॾहिं बि घटियो न आहे, सदाईं वधंदो वेंदो आहे। मूं ॾाढो थक पियो महसूसु कयो, इन करे आउं संदसि कमरे में बेड ते अची लेटी पियसि। 10-15 मिंटनि में हू लेक्चर ख़तमु करे कमरे में आयो। मूंखे ख़बर आहे तूं कावड़ियल आहीं। हा साईं, आउं त गद्दार आहियां, लेज़ी आहियां, ऐश थो करियां। तोखे केरु थो चवे त तूं ऐश न कर? डॉक्टर इब्रार खिली थो पवे। हीअ चिठी ॾिस। अड़े शुक्र कर, तोखे त माण्हू जेलनि मां बि यादि था कनि। असांखे त को गारियूं बि कोन थो लिखे। कॾहिं कॾहिं तुंहिंजी भाॼाई ख़त लिखंदी आहे त ॿार रोअनि था, अची ॿार कुॾाए। दोस्तनि जी ॻाल्हि दिलि में कबी आहे छा? पर आउं त हिकु लेखिका आहियां। मुंहिंजो कॾहिं बि कंहिं पार्टीअ सां तालुक़ु न रहियो आहे। पोइ बि तूं वाबिस्ता आहीं, ॿधलु आहीं। हा, आउं रुॻो पंहिंजे वतन ऐं माण्हुनि सां ॿधलु आहियां। चङो छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, लिखी छा पियो? कुझु बि न। तूं शहर में पाण खे वेस्ट करे रहियो आहीं। न, आउं रेस्ट करे रहियो आहियां। भला शाह जो इहो शेर कीअं आहे? झण पीअनि झंगल रहनि। इहा ॻाल्हि चवंदे डॉक्टर इब्रार ॾाढो दुखी थी वञे थो। मूंखे शाह विसरंदो थो वञे ऐं आउं महसूसु करियां थो डॉक्टर इब्रार ख़ुशि किनी, मूं मां बि, पाण मां बि। काश तूं अदीब न हुजी हा, पोइ आउं कुझु बि न हुजां हा। आउं ॾाढी बेचैनीअ मां उथी खड़ो थियां थो। वञी थो? हा, तोखे ॾिठमि, हाणे वञां थो। यारनि दोस्तनि जी का ख़बरचार? का ख़बर कान्हे। आउं डॉक्टर इब्रार खां मोकिलाए सिधो घर थो वञा ऐं विंझी सिंझी कपिड़ा बदिलाए न्यू कराची हलियो थो वञा। नाज़िया मूंखे ज़रो बि इंतज़ारु न करायो। हूअ ठीकु 10:15 वॻे पहुची वई। मूंखे इलाही शराब पियारे छॾियो। हूअ सॼी खुली पई हुई। असां डेक ते मुख़्तलिफ़ नाच नचंदा रहियासीं। हूअ ॿुध नाच तरान तक एॾो सुठो थी नची ॼण हींअर टेक्सिला मां पियो जनम वठी आई हुजे। किथां सिखी आई इहो नाच? महाराज खां। सच ॿुधाए, तोखे मुंहिंजो तरान वणे थो? हा, सच मज़ो अची वियो आहे। आउं संदसि लसड़े जिस्म तां हथ थो फेरियां। ओचितो फ़ोन जी घंटी वॼे थी। आउं बोर थी वञां थो। ॾिस केरु आहे? नालो नथी ॿुधाए। चईंसि सुतो पियो आहे। हूअ फ़ोन रखे मूं वटि मोटी थी अचे। आउं सोचां थो औरत जो बदन आहे छा? हुनजो घाड़ो बदन ॾिसी मूंखे ॿाहिरनि जी अलीज़ा थी यादि अचे। नाज़िया, तुंहिंजे दिह माया अॻियां हुरूं छा लॻनि? आउं सचो पचो बहशत पियो माणियां। अचु, मुंहिंजी ॿख में अचु। वार छोड़े तरान तंक नाच नचंदे मुंहिंजे मथां वरंदी वञ। ऐं पोइ असां ॿई सारी राति तरान तंक नाच नचंदा अलाए कीअं कॾहिं साणा थी ड्रही था पऊं। राति ख्वाब जियां गुज़री वई। सुबुह जो आउं जॾहिं गुलशन चौवाटे ते रिक्शा मां लही घर ॾांहुं टेलार कंदो वञणु लॻुसि त अल एज़म लिमिटेड स्क्वायर्स वटि हिकु घिटीअ में खंड जी वॾी देर मथां गायूं गुनहाणा कागर खाई रहियूं हुयूं ऐं ॿिनि सिंधी औरतुनि गंद जे ढेर मां कागज़, गत्ता, लोहा ऐं टीन जा टुकर पे ॻोल्हिया। हिकु औरत जेका नंढी हुई उन गंद जे ढेर मां कागर में वेढ़ियल मानी जा टुकर ॻोल्हे कढिया हुआ, जिन खे उहा हथनि सां छंडे अखियुनि ते रखे चुमी खाइण लॻी हुई। मुंहिंजो रूह ॾकी वियो। उन महिल मूंखे शाह जो बेत यादि अची वियो। झण पीअनि झंगल रहनि आया दण दणी, अचनि लॾे वेहनि गॾे भर में भित हणी, मूंखे वाह वणे मजलिस मारूअड़नि जी। ऐं भवाटी खाई चौधारी किथे ख़तमु न थींदड़ स्क्वायर्स ऐं बंगलनि में थो निहारियां। हा, भला जे शाह हिन दौर में हुजे हा त कहिड़ी सिट लिखे हा? माण्हू पंहिंजे वतन में एॾा बेवतन। मूंखे पंहिंजो पाण खे बुछां थी अचे। आउं महसूसु करियां थो त आउं चरियो आहियां, बंदि कमरनि जो तरान तंक नाच नचंदड़ चरियो।